नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे दारावाण में ख़बर ॾींदा हलूं त दारावाण शहर जे मौज़ूद शख़्सियत ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी अॻवान ऐं अॻूणे ज़िले काउंसिल सखर जो मेंबर मीर एजाज़ टालपुर प्रेस ऑफिस दारावाण साथियुनि समेत पहुतो, जिते संदुस आजिया प्रेस ऑफिस दारावाण इंचार्ज ऐं नेशनल प्रेस क्लब कंदरा जे सीनियर नायब सदर अब्दुल सत्तार मेहराणी खेसि भलीकार चयो। इन मौक़े ते मीर एजाज़ हुसैन टालपुर मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त शुक्रगुज़ार आहियां मां तव्हांजे चैनल जो ऐं सहाफ़त जो मूंखे मूंखे इज़त ॾिनी ऐं सियासी ऐं समाजी हिसाब सां तक़रीबन असांजे ॻोठ हिन दारावाण में असांजी फैमिली टालपुर ख़ानदान जी ख़िदमत कई आहे पब्लिक जी। जेको बि वक़्तु मिलियो आहे असांजा दरवाज़ा जेके आहिनि आवाम जे लाइ सदाईं खुलियल रहंदा। को बि कमकार हुजे, राति हुजे, ॾींहुं हुजे, त असां समाजी हिसाब सां दोस्तनि सां गॾु हूंदा आहियूं ऐं जेको बि कमकार हूंदो आहे उहो पंहिंजा ज़ाती कम छॾे करे बि असां दोस्तनि जे कमु ईंदा आहियूं ऐं इंशाअल्लाह अॻिते बि ईअं ई असां समाजी कम कंदा रहंदासीं। छो मां तक़रीबन असांजो पेशो जेको हुयो शुरूआति में सरकारी मुलाज़िम जे हिसाब सां उस्ताद ई पेशी हुयो। उस्ताद बि हिकिड़ो ख़िदमतगार हूंदो आहे, उहो बि अवाम जी पब्लिक जी ख़िदमत कंदो आहे, बचड़नि खे तालीम ॾेई करे ऐं हू ख़िदमत कंदो रहंदो आहे। इन हिसाब सां असां सियासत में आयासीं, सोचियोसीं त अॼु दौर सियासत में बि वञणु ज़रूरी आहे, उते बि ख़िदमत करणु ज़रूरी आहे। ऐं असां तक़रीबन मुंहिंजो जेको पीरियड रहियो डिस्ट्रिक्ट काउंसिल जे मेंबर जे हिसाब सां सखर डिस्ट्रिक्ट में, उहो ऐवान बि शायदि हूंदो जेको असां कुझु पंहिंजे इलाइक़े जे हिसाब सां उते तकरीरूं कयूंसीं, ॻाल्हायोसीं ऐं बजट जी घुर कईसीं। उहो काफ़ी कुझु मिलियो ऐं बाक़ी जेको आहे सो कमु घणो रहियल आहे अञा बि असांजे ॻोठ जो। तक़रीबन जेको सुई केस जो हुयो उहो तमामु अहम हितो जो मसइलो आहे, उहो रहियो पियो आहे। असां साईं जन खे ऐं साईं जन महिरबानी आहिनि, साईं ख़ुर्शीद अहमद शाह साहिब जन, साईं अवैस कादिर शाह साहिब जन, उन्हनि जूं महिरबानियूं आहिनि। असांजे करम नज़र आहे, असांजे ॻोठ ते तक़रीबन ईंदा वेंदा आहिनि ऐं असांजा मसइला बि हल कंदा आहिनि। असां हिते मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।